नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त SDO राणीपुर सीपको कुर्बान बब्बर लाइन सुपरिटेंडेंट गुलाम मुस्तफ़ा शेख परवेज़ ऐं ॿियनि स्टाफ खे साण करे सूबो देरो शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि कॉलोनियुनि ऐं बाज़ारनि में लॻियल बिजली जे गैरक़ानूनी कनेक्शन खे काटे तारूं लाहे छॾियूं आहिनि। SDO सीपको राणीपुर मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु सूबो देरो में सिस्टम ऐं ॿियनि लॻियल गैरक़ानूनी कनेक्शन खिलाफ़ ऑपरेशन करे ख़तमु कया आहिनि। असांजी कोशिशि आहे त सूबो देरो खे केबल सिस्टम में आणियूं ऐं लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।